ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा चवन था मीठी मीठी बार। बाबा चए थो हाणे मां तव्हां आत्माउनि खे सर्व प्राप्ति कराइणा आहे। सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व ज्ञान ॾियणा आहे। आत्मा जॾहिं सर्व गुणनि सां, सर्व शक्ति सां, सर्व ज्ञान सां संपन्न थी वेंदी आहे न, आत्मा जॾहिं हिन गुण शक्ति ज्ञान सां संपन्न थी वेंदी आहे न, त आत्मा खे ॿियो कुझु बि न खपे। आत्मा संतुष्ट थी वेंदी आहे। हिकु गीत बि आहे न, पाइणो हुयो जो पाए छॾियो, पाना था जो पा लियई, गीत आहे न। हिन जो मतिलबु आत्मा खे कोई ॿाहिरां जी स्थूल धन संपत्ति जो एॾो न घुर्ज हूंदी आहे। लेकिन आत्मा खे छा में मुख्य छा चीज खपंदी आहे? गुण, शक्तियूं, ज्ञान, सम्झ खपंदी आहे। ॾिसो हिन समय तॾहिं त माण्हुनि वटि सभु कुझु आहे, लेकिन चवनि था न असांखे सुख न आहे, ख़ुशी न आहे। मतिलबु इन्हनि खां स्थूल धन संपत्ति खां ज्यादा बि आत्मा में ये गुण शक्तियूं ज्ञान ज्यादा महत्व रखंदो आहे। उन खां पोइ अगरि स्थूल धन संपत्ति हुजे त उन सां त सुख बि वठी सघूं। भई आत्मा में अगरि सुख जो गुण हूंदो ई न, त आत्मा खे उनजे जीवन में केतिरी बि चीजूं मिली वेंदियूं न उनखे, लेकिन उनखे जीवन में सुख न हूंदो। उन चीजनि खां सुख वठण जो सम्झ ई न हूंदी। न सम्झ बि त हुजणी खपे न, ओड़ो गुण बि हुजणो खपे। त बाबा हाणे आत्माउनि खे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न करणु आयो आहे। त बाबा चए थो हाणे जेकी बि तव्हां आत्माउनि खे प्राप्ति करणी अथव, हुन लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। बाप चए थो इहा ई विधि आहे सर्व प्राप्ति करण जी। कहिड़ी? पंहिंजे खे आत्मा सम्झणु ऐं बाप खे निराकार रूप में यादि करणु। छो जो आत्मा में सभु कुझु खपे न। भई शरीर खे चीजूं खपनि, विटामिन्स वग़ैरह, त उहो स्थूल चीजूं असां हुनखे खारायूं था, उहे 5 तत्वनि जी ठहियलु। हाणे आत्मा त निराकार खे गुण शक्ति ज्ञान कीअं मिलंदो? जॾहिं आत्मा ख़ुदि खे आत्मा निराकार रूप में सम्झंदी ऐं परमात्मा खे बि निराकार रूप में यादि कंदी, तॾहिं त उहो पइजंदो न। भई बाबा चए थो हिकु तरीक़े सां तव्हांजी आत्मा खे इंजेक्शन लॻी वेंदो। निराकार खे यादि कंदी, बिंदी बिंदी खे यादि कंदी, त हुन वॾी बिंदी मां असां आत्माउनि में गुण शक्ति ज्ञान ईंदो वेंदो। त बाप हाणे पूरे 5000 साल में हिकु बार असां आत्माउनि खे प्राप्ति कराइण ईंदो। बाबा चए थो हाणे मुंहिंजी मत ते हलो। द्वापर युग खां तव्हां विकारी मत ते हलिया आहियो न, त विकारनि जी त मत था ॾियनि न माण्हू अॼुकल्ह हिक ॿिए खे। त विकारी मत ते हली हली तव्हांजो छा हाल थी वियो अथव? हाणे मां तव्हांखे निर्विकारी मत थो ॾियां। दुनिया में माण्हू केॾा सारा आहिनि, सभिनि जी अलॻि अलॻि मत हूंदी आहे। त बि माण्हू ॻाईंदा आहिनि न कि तुंहिंजी गत मत न्यारी थी। चईंदा आहिनि न परमात्मा जे लाइ कि माण्हू खे मत त मिले थी जीवन में कंहिंजी न कंहिंजी, लेकिन त बि परमात्मा जे लाइ चईंदा आहिनि भई भॻवान जी त गत मती न्यारी आहे ऐं उहो ई ॼाणे। त परमात्मा कॾहिं अची करे असांखे मत ॾींदो आहे जो असां हुनजो गायन कयो। भई कंहिं त ॿुधी हूंदी न, कंहिं त परमात्मा जी मत ते हलियो हूंदो, तॾहिं त उहो चई सघंदो आहे न कि भई परमात्मा जी गत मत त न्यारी आहे, उहो त उहो ई ॼाणंदो, असां त न ॼाणंदा आहियूं। त कॾहिं त हुन अची करे ॾिनी हूंदी। त हिन ई समय जॾहिं विकारी मत सां हली हली करे तव्हां हिकदमि आत्मा जी तमो प्रधान थी वेंदियूं न, उन समय कलयुग जे अंत जी हाणे सत्य त्रेता में निर्विकारी दुनिया हलण वारी आहे। त बाबा कलयुग जे अंत में ई अची करे असांखे निर्विकारी मत ॾींदो आहे। एॾो समय परमात्मा हेठि न लथो परमधाम मां कि भई तव्हां विकारनि में था वञो, विकार छॾो, द्वापर कलयुग थी वियो। लेकिन परमात्मा कलयुग जे अंत में आयो
आहे। बाबा चए थो उहो समय हुयो जॾहिं विकारनि सां दुनिया हलणी हुई। छोजी अधु कल्प पूरे कल्प में अधु समय मुंहिंजो राज्य हलंदो आहे, अधु समय रावण जो राज्य हलंदो आहे। लेकिन हाणे रावण जो राज्य ख़तम थियण वारो आहे। इन करे इन कलयुग जे अंत में मां अची करे पंहिंजी निर्विकारी मत ॾींदो आहे ऐं आत्माउनि खां इहे विकारनि जो दान वठंदो आहे। सतयुग में आत्म अभिमानी स्थिति थींदी। ॾिसो बाबा जी मुख्य 2 श्रीमत आहिनि। वैसे त ॾाढी सारियूं आहिनि, लेकिन बाबा जी पहिरीं मत इहे ई आहे कि ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, ॿियो पवित्र रहो। छो जे सतयुग में न आत्मिक बल सां दुनिया हलंदी आहे। तंहिंजे करे उहो आत्म अभिमानी जो अभ्यास असांखे हिते ई करणो पवंदो न। अञा ताईं त मां चइण वारी शरीर सम्झी वेठमि, लेकिन हाणे जॾहिं बि मां चओ त सम्झो अंदरि की मां केरु आत्मा। सतयुग में इहा ई स्मृति रहंदी, जे स्मृति जे कारण ई हुतां जो जीवन सुख शांतिमय हूंदो, अमर हूंदा, नष्टो मोह हूंदा। बाबा जी तो सतयुग में कोई कंहिंजे शरीर छॾंदे समय रोईंदो न आहे। छो जो हुते सम्झ हूंदी आहे कि फलानी आत्मा वञी करे नयो शरीर वठंदी। कोई उते कोई हिते त माण्हू डिॼाईंदा आहिनि न, छो जो सम्झ न आहे। त बाबा चए थो हुते त जीअं आत्मा अमर हूंदी, त जे सेकेंड आत्मा शरीर छॾंदी हुनजे ॿिए सेकेंड ॿियो शरीर मिली वेंदुसि, त हिनखे अमर चइबो आहे। बाक़ी अमर मतिलबु ईअं न कि मतिलबु कॾहिं शरीर ई न छॾे माण्हू सोचंदा आहिनि, लेकिन अमर मतिलबु हूंदो भई आत्मा जो शरीर चोलो त कॾहिं त ख़राबु थींदो ई सही। भई असां जेका शरीर खे कपिड़ा पाराईंदा आहियूं आख़िर त कॾहिं पुराणा थींदा, फटंदा, त ईअं शरीर अंत ताईं कुझु थींदो न आहे। अंत ताईं ॾंद वग़ैरह वार वग़ैरह बि ईअं ख़तमु न थींदा आहिनि, ॾंद वग़ैरह बि टुटी न पवंदा आहिनि, परंतु शरीर पुराणो थी वेंदो आहे। त बाबा चए थो उते अमर हूंदी आहे आत्मा। त उहो अभ्यास असांखे हाणे ई करणु, हिन करे बाबा इहे 2 अभ्यास असांखां कराए थो। ऐं उते आत्मा निर्विकारीपन सां पंहिंजो जीवन जींदी आहे, त निर्विकारी वारा संस्कार बि हाणे ई धारण करणा आहिनि। हाणे ई त बाबा असांखे शक्ति ॾिए थो न, भई तव्हां मूंखे यादि करो त तव्हां घर गृहस्थ में तव्हांजे घर में हिकु बि विकार रूपी भूत न रहंदो। हिन समय घर घर में भूत आहिनि। कहिड़ा भूत आहिनि? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा घर घर में आहिनि न। असां ख़ुदि जे घर में ई माण्हू कोई हिक ॿिए खां ईर्ष्या कंदो आहे, घृणा कंदो आहे, नफ़रत कंदो आहे। इहे समय ई अहिड़ो हलियल आहे न, त बाबा चए थो घर घर में इहे विकार रूपी भूत अची विया आहिनि। हाणे हिन भूतनि खे बजाए इनखे ई माण्हू रावण चईंदा आहिनि। हर साल रावण जो 10 शीशनि वारो 10 मुंहं ॾेई करे रावण खे जलाईंदा बि आहिनि। त बि बाबा चए थो घर घर में इहे रावण ॿियो ई वॾो थो थींदो वञे। अच्छा इहे सभु विकार तेज था थींदा वञनि। त आख़िर त हेॾे समय खां माण्हू त रावण ई त मनुष्य आत्मा जो दुश्मन आहे न, लेकिन मनुष्य आत्मा सम्झे नथी। पंहिंजे दुश्मन जी एफिजी जलाईंदा आहियूं न। अगरि श्रीलंका में हुजे रावण त असां भारतवर्ष छो था जलायूं? लेकिन बाबा चए थो पूरी दुनिया में ई रावण ॾिठा विकार आहे। पूरी दुनिया मनुष्य आत्मा जो ये दुश्मन आहे, ख़ासि भारतवासियुनि जो ये रावण दुश्मन आहे। छो जो हिन विकारनि जे कारण ई आदि सनातन देवी देवता धर्म वारा पंहिंजे पाण खे हुन धर्म जा कहलाए नथा सघनि। हिन विकारनि ई तव्हांजो मां जो तव्हांखे वरसो ॾिनो हुयो न सतयुग में, उहो छीनण वारो केरु? इहे विकार। जीअं कई माण्हू द्वापर युग खां लड़ाई करे ॿिए जो राज्य छीने करे उन्हनि ते राज्य कंदा आहिनि न। लेकिन बाबा चए थो इहे सतयुग त्रेता वारा जो राजा रानी हुया न, उन्हनि जो राज्य कीअं छीनियो? हिन विकार। भई चईंदा आहिनि न की मनुष्य आत्मा में कोई बुराई हूंदी आहे न, कुझु कहिड़ी बि बुरी बुराई, अगरि वॾे घर जो कोई माण्हू कंहिं बुरी संगत में पइजी वञे, खाइण पीअण या बुरी संगत में, त पोइ केॾो हुनजो
जीवन ख़राब थी वेंदुसि त माण्हू चईंदो आहे न हिन चीज़ हिनखे बर्बाद कई अथई भई या त कोई संग या कोई खाइण पीअण जी आदत सां इहो सुठो भलो हिन जो जीवन हिन ख़राब करे छॾियईं। हूअं ई देवी देवता जॾहिं सत्य त्रेता खां जॾहिं त्रेता पूरो थियो न त देवी देवताउनि जी आत्मा न हिन विकारनि जे संग में अची वई। मतिलबु हुननि जी आत्मा में ये काम क्रोध लोभ मोह अहंकार जी प्रवेशता थी वई ऐं हुननि हिकु बार इहे जॾहिं विकारनि जे वश थी करे कमु कयो त पोइ पूरी पवित्रता ई खंडित थी वई न। पोइ त उहा आत्माऊं पंहिंजे पाण खे देवी देवता जी पद ते पंहिंजे पाण खे कहलाए न पई सघनि। पोइ हुननि पंहिंजे हुन धर्म पाण खे उहो धर्म वारो न चइनि मतिलबु चइणु छॾे छॾनि छो जो हुननि खे पतो आहे भई हिन धर्म में अगरि असांखे पंहिंजे पाण खे सिद्ध करिणो आहे की असां हिन धर्म जा आहियूं त असांखे पवित्र रहणो आहे। लेकिन हाणे त असां पवित्र थी वियासीं भई हिकु बार बि कंहिं कुझु खाधो पीतो बुरी संगत नाम त पइजी वियो न फलाणे बि अहिड़ो बुरो हुयो बुरो कमु कई। त उअं ई जॾहिं देव आत्माऊं द्वापर युग जी शुरूआत में जॾहिं विकारनि जे वश थी वियूं त हुननि जो पूरो राज्य ई ख़तमु थी वियो। सभु देवी देवताउनि जी जेकी बि सुठी चीजूं हुयूं न पोइ जॾहिं प्रकृति सहन न करे पाई जॾहिं देव आत्मा विकारनि में वेंदी आहे न विकारनि जे वश बुरा कर्म कंदी आहे त प्रकृति सहन न करे पई त हिकु ई भूकंप आयो ऐं देवी देवताउनि जी सभु सुठी सुठी चीजूं धरती जे हेठां हली वयूं ऐं पोइ हुननि जो ईअं ई त राज्य ख़तमु थियो न देवी देवताउनि जो। देवी देवता धर्म जी आत्माऊं अञा बि हिन सृष्टि ते आहिनि लेकिन पतित थी वयूं आहिनि। हाणे परमात्मा हुन ई देव घरानी जी आत्माउनि खे पावन थो ठाहे कीअं इहे पंहिंजो ज्ञान ॾेई करे बाबा चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां वरी खां पावन थींदव। हिन सृष्टि ते देवी देवता धर्म वारी आत्माऊं केरु आहिनि जेका देवी देवताउनि खे पूजनि थियूं। भई ॾिसो असां जे दुनिया में थी आया आहियूं असांखे त हुनजी आत्मा में थोरी याददाश्त रहंदी आहे न पूरी न आहे थोरी थोरी त रहंदी आहे न की भई कीअं हुया हुननि जी दुनिया कीअं भई कपिड़ा आदि कीअं हुया त माण्हू एॾा सारा राधे कृष्ण जा अलॻि अलॻि चित्र था ठाहिनि कपिड़ा था पाराइनि जनम ॾींहं था मल्हाइनि लक्ष्मी नारायण जी पूजा था करनि राम मंदिर ॾिसो किथां हुननि खे यादि सम्झ थी अचे भई राधे कृष्ण जो मंदिर एॾो सुठो लक्ष्मी नारायण जो सुठो राम सीता जो एॾो सुठो न भई कीअं चयो भई इहो सुठो इहो एॾो सुठो न इहे असां आत्माऊं हुन दुनिया में रही आया आहियूं असां ई ॾिठो आहे। जेके राम सीता राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जी आत्मा उहो बि हिन दुनिया में आहिनि उनखे त थोरो यादि हूंदो न भई की मां अहिड़े अहिड़े घर में पहिरियों रहंदी हुयमि थोरो थोरो त यादि रहंदो ई हुयो रहंदो ई आहे आत्मा में। त बाबा चए थो इहे सभु द्वापर युग खां भक्ति मार्ग शुरू थियो मंदिर आदि ठहिया इहे सभु तव्हां ई ठाता अथव ऐं तव्हां ई उन्हनि खे यादि करे उन सुख जी कामना सां करो था की भॻवानु असांखे वरी असांखे बि इहे सुख ॾे इहे ॾे शांती ॾे धन ॾे त बाबा चए थो उहो सभु मां तव्हांखे हाणे ॾियणो आहे लेकिन हुनजे लाइ बाबा असांखे याददाश्त थो ॾियारे असांजी याददाश्त असां सभु भुलिजी विया आहियूं न भई असां ई हुयासीं असां सभु भुलिजी विया आहियूं त बाबा असांखे सभु यादि थो करे की तव्हां ई उहो हुयो हाणे तव्हांखे ई हूअं ठहिणो अथव। हुनजे लाइ ख़ुदि खे आत्मा सम्झो जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं न त आत्मा जो निजी गुण संस्कार आहिनि उहो वापसि हुनखे यादि ईंदा वेंदा की हा भई मुंहिंजा निजी गुण संस्कार कहिड़ा हुया। हाणे बाबा असांखे चए थो मूंखे बि यादि कंदव त मुंहिंजी मदद सां बि जो तव्हांजा गुण शक्तियूं अंदरि दॿी विया अथव हिन समय ॿाहिरां त असांजो विकारी नेचर विकारी आसुरी स्वभाव संस्कार त असांजा जेका सुठा स्वभाव संस्कार आहिनि न उहे अंदरि दॿी आहिनि
त बाबा खे यादि करण सां छा थींदो, असांजा जेका आसुरी स्वभाव संस्कार आहिनि उहे ख़तमु थींदा वेंदा ऐं अंदर ई अंदर जेकी असां में सुठी सुठी स्वभाव संस्कार हुया उहे वापसि खां ईंदा वेंदा। हिन लिए बाबा घड़ी घड़ी चईंदा जेतिरो मूंखे यादि कंदा न ओतिरो तव्हां में उहे सभु स्वभाव संस्कार उहे यादि जेके तव्हां याददाश्त भुलिजी आहियो, उहे ॻाल्हियूं भुलिजी आहियो न, जेको तव्हां करे आया उहो तव्हांखे वापसि खां यादि अची वेंदो कि हा असां ई उहो हुयासीं। हाणे इहे सभु ॻाल्हियूं केरु थो ॿुधाए? विश्व जो पिता, पूरी हिन सृष्टि जो रचयिता परमात्मा हिन समय हिन दुनिया में स्वर्ग जी स्थापना करण आयो आहे। लेकिन स्वर्ग में वञण जे लाइ आत्मायूं बि त तयार हुजणी खपनि न। बाबा चए थो प्रलय त थींदो न आहे, भई माण्हू त चईंदा आहिनि कि भई दुनिया ख़तम थी वेंदी, सभु पाणी 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 थी वेंदो, पोइ पीपल जे पते ते कृष्ण ईंदो। हाणे शरीर ॾियण लाइ हुनजा माउ बाप त खपनि न, कृष्ण कीअं पीपल जे पते ते ईंदो? पीपल जे पते ते अगरि असां कंहिं ॿार खे रखूं पाणीअ में त उहो तैरी सघंदो? बाबा चए थो सम्झ जहिड़ी ॻाल्हि करो न, अञा ताईं त तव्हांखे जो जीअं चयो हा हा कंदा आहियो, पर तव्हां ख़ुदि बि त सम्झो न। ऐं एॾो वॾो प्रिंस कृष्ण, सतयुग जो प्रिंस, जेके माण्हू एॾे सुठे सुठे मंदरनि में विहारे वेठा आहिनि, कलयुग अंत ताईं बि हुनजा मंदर केॾा सुठा था लॻनि, छो उहो सतयुग जो पहिरियों प्रिंस, उहो पीपल जे पते ते कीअं ईंदो? उहो त वॾे महलनि में ईंदो, वॾे वॾे सोने हीरे जे महलनि में कृष्ण जन्म वठंदो न भई। ऐं हुनजा माउ पीउ बि त केॾा ऊचा हूंदा, राजा जो महाराज कुमार कंहिंजे घर जन्म वठंदो? वॾे घर में ई जन्म वठंदो न। बाबा चवनि था कि सभु सम्झो कि तव्हां चओ छा था, एॾे समय खां त तव्हां में सम्झ न हुई, छो जे सभु भुलिजी वियासीं। हाणे त मां तव्हांखे सम्झ ॾियां थो न, कम से कम हाणे त सोचो सम्झी करे पोइ एक्सेप्ट। हाणे ईअं बि नथो चए बाबा खे जेको मां ॻाल्हियूं ॿुधायां त उहो हा हा चओ, सोचो सम्झो। बरोबर कृष्ण सतयुग जो महाराज कुमार हूंदो त उहो वॾे हीरनि जे महलनि में जन्म वठंदो या पीपल जे पते ते ईंदो या जेल में जन्म वठंदो? सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे न। त बाबा चए थो हुनजे लाइ त दुनिया ठहे थी न। पहिरियों पहिरियों त श्री कृष्ण, पोइ श्री कृष्ण सां हुनजा माउ पीउ, त माउ पीउ बि खपनि, त माउ पीउ संबंधी घर ठाहिण वारा, पोइ राधे बि खपे, पोइ राधे जा बि माउ पीउ संबंधी आदि, ईअं ई त दुनिया ठहींदी न। लेकिन निमित्त त ठहींदो न कोई, छो जी सृष्टि त कॾहिं ख़तमु थींदी न। माण्हू त चईंदा आहिनि प्रलय थी, पर प्रलय थी वेंदो पोइ त सभु खेल ई ख़तमु न। पर बाबा चए थो हिन सृष्टि ते कॾहिं ड्रामो ख़तमु ई न थींदो, ऐं उहो बि ख़ासि भारत में। ख़ासि भारत में हिकु सेकेंड बि हिन दुनिया में स्टॉप न थींदो आहे, मतिलबु पूरी दुनिया कॾहिं बि ख़तमु न थी वेंदी। जे सेकेंड इहा दुनिया पूरी कलयुग ख़तमु थींदो, असां मथे वेंदासीं, ॿिए सेकेंड में इहा दुनिया वापसि खां शुरू थी वेंदी। अर्थात वापसि खां सतयुग जे लाइ माण्हू महल आदि घर आदि ठाहिण लॻी वेंदा। ॾिसो हाणे बि किथे भूकंप अचे थो, लड़ाई लॻे थी, सभु कुझु ख़तमु थी वेंदो आहे त बि माण्हू छा कंदा आहिनि? वापसि खां ठाहिण लॻी वेंदा आहिनि। इहे नेचर आहे, ह्यूमन नेचर आहे। सभिनि खे आत्माउनि खे सम्झ आहे कि जीवन त रुकणो न आहे, आत्मा शरीर में आहे त रोटी खपे, रहण लाइ घर खपे, सभु कुझु खपे न। कंहिं दुनिया तोड़ फोड़ करण सां, कंहिंजे वञण सां जीवन त नथो ख़तमु थिए न। छो जो असां हिते खेल था खेॾूं, त हूअं ई कलयुग ख़तमु थींदो त सत्युग वापसि ठहिणो ई आहे। कोई कुझु करे ई न सघंदो, लेकिन माण्हू सम्झे नथो। हाणे आसार नज़र अचनि था दुनिया जा। ॾिसो परमात्मा खे बाबा चए थो मुंहिंजो बि ड्रामा में पार्ट आयो, मूंखे पतो आहे हाणे कलयुग पूरो थियण वारो आहे, इन करे मां पहिरियों खां ई सतयुग जी स्थापना कराइण लाइ हेठि अची वियो। लेकिन मनुष्य आत्मा अञा ताईं घोर अंधियारे में कलयुग खे वधाइण लाइ प्लानिंग थी करे, सोचे थी असां त सुखी आहियूं न, असां त सुठा सुठा घर ठाहे करे रहूं, सुठो खाऊं पीऊं,
घुमूं, बाक़ी मरनि त असांजो छा मतिलबु, बाक़ी दुखी थियनि त असांजो छा मतिलबु। लेकिन परमात्मा त ईअं न सोचंदो, उहो त विश्व जो पिता आहे न। हुनजे लाइ त हिकु आत्मा बि दुखी, उहो बि बाबा खे सुठो न लॻंदो। त बाबा चए थो तव्हां सुखी आहियो, तव्हां वटि धन अथव, लेकिन बीमारी जे कारण दुख त सभिनि खे, इन करे बाबा चए थो मां त पूरे विश्व खे ई परिवर्तन करण आयो आहियां, पूरे विश्व में ई सभु कुझु ख़तम करे हिते ई स्वर्ग जी स्थापना वापसि कंदा। हुन स्वर्ग में सभिनि खां पहिरियों प्रिंस केरु हूंदो? श्री कृष्ण। त हाणे वरी खां श्री कृष्ण हिन दुनिया में अचण वारो आहे, वरी खां हुनजी दुनिया अचण वारी आहे, क्या सुख शांति पवित्रता वारी दुनिया अचण वारी आहे। त हुन दुनिया में हलण लाइ असांखे हाणे खां ई मुख्य 2 अभ्यास करणा आहिनि। कहिड़ो? मां केरु? आत्मा, ऐं पवित्र रहणो, विकारनि जो दान करणो। जेतिरो थी सघे न पंहिंजे जीवन में हाणे जांच करो, असां कोई कामवश कोई कमु कयो, क्रोधवश कोई कमु कयो, लोभवश कोई कमु कयो, अहंकार, ईर्ष्या, मोह, घृणा, नफ़रत, आसुरी स्वभाव संस्कार, रोइण, रुसण, चिल्लाइण, हेॾा वॾा जी ॻाल्हि हेॾी वॾी फैलाइण, इहे सभु असां में आहे न? आहे त उनखे ख़तमु कयो। हाणे धीरे 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 बाबा खे सभु ॿुधाए करे पंहिंजे पाण खे हिकदमि असां आत्माउनि खे हिननि विकारनि बुराइयुनि सां साफ़ करणो, अर्थात हिननि सां मुक्त थियणो आहे। त इहे सभु चीजूं असांजी आत्मा में न हुजणी खपनि। बाबा चए थो तव्हांखे विकारनि जी बि अविद्या हुजणी खपे, छो जो सत्युग में सत्युगी देव आत्माउनि खे विकार छा हूंदा आहिनि उहो पतो ई न हूंदो आहे। जीअं हिते नंढे ॿारनि खे न पतो हूंदो आहे न भई विकार छा आहे, पतो हूंदो आहे, उहो भले चिल्लाईंदो, माण्हू चईंदो त केॾो गुस्सो थो करे, लेकिन हुनखे चओ की तूं त क्रोध थो करे, गुस्सो थो करे, त चईंदो गुस्सो छा थींदो आहे। अॼु ॿार कुझु खणे थो, वॾनि जे लाइ छा आहे की इहे त अगरि बिना पुछे खईं, वॾा चईंदा न भई इहे त ग़लति ॻाल्हि आहे, त चोरी थी वई। ॿार खे चओ त चोरी कई, हू चईंदो चोरी छा थींदी आहे, न पतो हूंदो आहे। अगरि असां ध्यानु ॾियूं न, भले असां चऊं था नंढा ॿार ॾाढा होशियारु थी विया आहिनि, कई कलयुगी ज्यादा उहो थींदा आहिनि, पर उन्हनि खे उहो मतिलबु न पतो हूंदो आहे की हिन जो मतिलबु इहो चोरी करणु थियो। चीजें उठाईंदा, उहो संस्कार शुद्धी दुनिया में आहिनि त अहिड़े वातावरण में पिछले जन्मनि जो संस्कार हूंदा आहिनि। क्रोध कंदा, लोभ कंदा, मोह कंदा, लेकिन मतिलबु न पतो हूंदो। उहे हिक ॿिए खे ॾिसी करे बि कई बार कंदा आहिनि, ऐं नंढा काथा सिखंदा आहिनि, वॾनि खां ई सिखंदा आहिनि। भई वॾा जो करनि था न, या हेॾे होॾे ॿाहिरि वाहिरि वेंदा त उहो आजू बाजू जा संस्कार ॾिसंदा ॿारनि में त पोइ सिखी ईंदा, छो जो सभु ॿार त न हूंदा आहिनि न। पर बाबा चए थो की कई ॿार हूंदा आहिनि, छो जो कई सुठे संस्कार वारी आत्मा बि हिन दुनिया में वापसि खां जनमु वठंदी आहे, त उहो त जीअं अंजान हूंदा आहिनि। हाणे कलयुग जे हिसाब सां ॿार बचपन में ई कंदा आहिनि, लेकिन त बि कई ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे विकारनि जी अविद्या हूंदी। त बाप हाणे चए थो सत्युग में ईअं ई हूंदा, वॾा नंढा सभु विकार छा हूंदा आहिनि, बुराई छा हूंदी आहिनि, उन्हनि खे कुझु पतो ई न हूंदो, उन्हनि जी दुनिया में हूंदो बि न। लेकिन उहो स्टेज असांखे हाणे ई प्राप्त करणी। हाणे सभु विकारनि जी अविद्या, आसुरी स्वभाव संस्कार, रोइण रुसण, हिननि जी बि अविद्या करो। असां में आहे त बाबा असांखे शक्ति ॾिए थो न। बाबा चए थो मूंखे ॿुधायो, बाबा मूंखे रोइण जी आदत आहे, बाबा मूं में ईर्ष्या आहे, मूंखे नफ़रत ईंदी आहे हिननि सां, बाबा मूंखे घृणा ईंदी आहे, की जंहिंजी ॻाल्हि में तव्हां में कमी अथव, सभु जीअं माउ पीउ खे माण्हू ॿुधाईंदो आहे न, या जेको बि नज़दीक जे संबंधी सां माण्हू दिलि जी लेन देन कंदा आहिनि, उहो बाबा सां लेन देन करो, छो जो हिन दुनिया में कोई तव्हांजी मदद न करे सघंदो। तव्हां हिकु घंटो माण्हुनि सां हेॾे होॾे ॻाल्हायो फ़ोन ते, टाइम वेस्ट, एनर्जी वेस्ट। तव्हां केतिरो बि व्रत रखो न, केतिरी बि भक्ति कंदा, टाइम वेस्ट था करो। छो जो परमात्मा अगरि भक्ति सां सभु कुझु थिए हा, पाठ पूजन सां सभु थिए हा, त हिन दुनिया में नर्क छो थिए हा?
ये दुनिया हिन समय एॾी दुखी छो थी आहे? मतिलबु भक्ति जो टेम्पररी आहे, थोरे समय जे लाइ माण्हू खे दुख सां दूर थी वेंदा, भुलिजी वेंदा, लेकिन वरी खां यादि अची वेंदो, वरी खां परेशान, वरी खां दुखी, वरी खां क्रोध, लोभ, मोह, अहंकार। लेकिन सदा जे लाइ छुटकारो खपे हो त विधि छा आहे? पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाबा खे निराकार रूप में यादि करो। अच्छा, मीठी मीठी सिकले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी, असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वरदान आहे सर्व प्राप्तियुनि खे साम्हूं रखी श्रेष्ठ शान में रहण वारा मस्त सर्वशक्तिवान था। असां सर्वश्रेष्ठ आत्माएं आहियूं, उच ते उच भगवान जा ॿार आहियूं। ये शान सर्वश्रेष्ठ शान सदा अगरि असांखे यादि रहे कि मां कंहिंखे पहचानियो, हाणे मां कंहिंजो ॿार ठहियो आहियां। जो हिन श्रेष्ठ शान जी सीट में रहंदा आहिनि हू कॾहिं परेशान न थींदा आहिनि। देवताएं शान खां बि ऊंचो, मतिलबु देवी देवताउनि खां बि ऊंची शान हिन समय आहे कि असां डायरेक्ट भगवान जा ॿार ठहिया आहियूं, डायरेक्ट परमात्मा जी पालना था वठूं, हुनजी श्रीमत ते था हलूं। त इहा शान सभिनि खां वॾी आहे। सर्व प्राप्तियुनि जी लिस्ट साम्हूं रखो। भई जेको बि असांखे बाबा खे यादि करे, बाबा जो ज्ञान ॿुधी करे आत्मा में जो बि प्राप्ति, तव्हां में जो बि परिवर्तन थो अचे, जो बि तव्हांखे मिले थो न अंदरि सुख शांति, हुनखे रोज़ रोज़ यादि करो। मूंखे बाबा खे यादि करे छा थो मिले? जॾहिं सदा इहे यादि रखंदासीं न, ऐं दिन प्रतिदिन उहो वधंदो वेंदो, त हिकु ॾींहुं अहिड़ो हूंदो जो आत्मा चईंदी बसि हाणे त मूंखे जो खपे उहो मूंखे मिली वियो, हाणे मूंखे कुझु न खपे। अर्थात आत्मा सर्व प्राप्तियुनि सां संपन्न मास्टर सर्वशक्तिवान जी स्थिति असांजी थी वेंदी। स्लोगन आहे योगी ऐं पवित्र जीवन ई सर्व प्राप्तियुनि जो आधार आहे। ऐं असांजी स्थिति कीअं ईंदी? जॾहिं असां सदा बाबा खे यादि कंदा रहंदासीं ऐं पवित्र रहंदासीं त बाबा खां सर्व प्राप्ति असांखे सहज मिली वेंदी। ऐं बाबा जो त सभिनि खां सहज तरीक़ो छा आहे? स्नेह, प्यार। जेतिरो आत्मा जो प्यार हूंदो न परमात्मा जे प्रति कि हा मुंहिंजो उहो बाबा आहे, जीअं अधिकार केरु ॿार ॾेखारींदो आहे न कि न इहे त मुंहिंजो पापा आहे, त मुंहिंजी मम्मी आहे, हक़ जताईंदो, उहो चओ अरे इहे त मुंहिंजी आत्मा जो बाबा आहे, परमात्मा जो बाबा आहे, प्यारो बाबा आहे। त उहो जो स्नेह सां त सर्व प्राप्ति सहज ई थी वेंदी। पोइ त तव्हांखे कुझु बि महिनत न करणी पवंदी, बसि बाबा सां मोहबत रखो, बाबा सां प्यार करो, बाबा हलो ईअं करो, हलो ईअं करो, ईअं करो, त ॾिसो सर्व प्राप्ति सहज थी वेंदी। अच्छा।